अस्सलाम वालेकुम आबादगार दोस्तों, उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदो। करीम रब दामे दर में कर में सुखने सिर्फ़ और सिर्फ़ पंहिंजो मोहताज रखे, आमीन सुम आमीन। वणनि जे फ़सुल में ख़रीफ़ सीज़न 2026 में काफ़ी आबादगारनि वण पोखिया आहिनि। असां बि हिते नवाबशाह 60 मैल या ॿियनि पासे जिते वण लॻाया आहिनि। इंशाअल्लाह ताला हाणे वीडियोज़ जो सिलसिलो जेको आहे पाण कोशिशि कंदासीं तव्हां सां तरतीब वाइज़ या जिते विज़िट ते वञूं तव्हां सां इहे वीडियोज़ शेयर कंदासीं। इन वीडियोज़ रखण जो मक़सदु इहो हूंदो आहे त हिकिड़ो त आबादगारनि सां कम्युनिकेशन रहंदी आहे, ॿियो इहो आहे त थोरी घणी ॼाण असां ॾींदा आहियूं, कुझु न कुझु आबादगारनि जी तरफ़ां असांखे ॼाण मिलंदी आहे ऐं इहो ॾाढो हिकिड़ो बहितरीनु टू वे कम्युनिकेशन हूंदी आहे। ही जिन्स आहे KZ111, ॾाढी हिकिड़ी बहितरीनु हाई यील्डिंग जिन्स आहे, पर हिन में लास्ट टाइम जेके आबादगारनि खे शिकायतूं अचनि पियूं, इंशाअल्लाह ताला अलाह पाक घणो ख़ैरु कयो त इंशाअल्लाह ही जेके शिकायतूं तव्हां दूरि कंदासीं। जर्मिनेशन जे हवाले सां मुसलसिल आबादगारनि खे मुसलसिल ॿुधाईंदा रहियासीं त असां कोशिशि कंदा आहियूं क्वालिटी ते कमु कंदा आहियूं। जिन बि आबादगारनि खे असां जेको आहे सीड प्रोवाइड कयो आहे, इंशाअल्लाह ताला उन हिसाब सां कंहिं बि आबादगार किथां बि का शिकायत कोन कई आहे। असल में छा आहे, जो ॾिसो असां एतिरो मयार ऐं एतिरो भरम सां जॾहिं तव्हां सां असां मतिलबु असां ॻाल्हाईंदा आहियूं न, उन जो माना असां इहा ॻाल्हि न कंदा आहियूं त मतिलबु असांखे सिर्फ़ु कमाइणो हूंदो आहे। जेकॾहिं कमाइणो हुजे त सिर्फ़ु और सिर्फ़ु पोस्टूं असांजो जेको आहे तव्हांजे लाइ सेल जूं हुजनि, मतिलबु ॿिज खपाइण जे लाइ हुजनि, पर असां तव्हांखे ॾींदा आहियूं इंफॉर्मेशन, न तजुर्बा करे तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं, टेक्निकल शयूं इहे सभु कंदा आहियूं। थोरो तरतीब सां पाण ॻाल्हाईंदासीं। पोखी जे हवाले सां मिसाल हिननि जी जर्मिनेशन पाण ॾिठी आहे, हिननि में काफ़ी घणा ॿूटा आहिनि, ठीकु आहे। माना ॿिज असांजो लॻी वियो, उन खां पोइ जेको आहे हिननि जी छिडाई जे हवाले सां हिते तव्हां जेके मिसाल तव्हांखे काउंट कयूं, ॾाढो आबादगार ज़ुल्म था कनि। मां तव्हांखे यकीन सां चवां थो त आबादगारनि खे असां सजेशन ॾिनीसीं त असां जेको तव्हांखे ॿिज ॾियूं था, उहो ॿिज असांजो 5 किलो फ़ी एकड़ ते काफ़ी आहे। माना 10 किलो जो बैग जेको आहे तव्हांजो इंशाअल्लाह ताला 2 एकड़नि जे लाइ काफ़ी आहे। ईअं सम्झो त माना हिकिड़ो ॿ टे दाणा जिते तव्हां हणंदो त इंशाअल्लाह ताला ही मुंहिंजो KZ111 जेको आहे असांजो, या किर्स 682 या CS 200, KZ 323, 324, IUB 222, जेके असां जिन्सूं ॾिनियूं आहिनि उन्हनि जी ईअं सम्झो त स्टैंडर्ड जर्मिनेशन हुई, 75-80% खां अबव जर्मिनेशन हुई। हाणे हीअ ज़ुल्म तव्हां ॾिसो, हिते आहिनि 4 ॿूटा, सॉरी 4 न बल्कि तव्हां पाण काउंट कयो। हिकिड़ो ॿूटो हीअ थी वियो, हिकिड़ो हीअ थी वियो, हिकिड़ो हीअ थी वियो, ठीकु आहे, हिकिड़ो ॿूटो हीअ थी वियो, हिकिड़ो हीअ आहे ऐं हिकिड़ो हीअ, मतिलबु हीअ 6 ॿूटा आहिनि। हाणे जेकॾहिं मिसाल सां हिननि ॿूटनि जी स्पेसिंग सही न कईसीं, या इहे ॿूटा आहिनि जेके लॻा पिया आहिनि, तव्हां ॾिसो त इन्हनि जी असां प्रॉपर स्पेसिंग सही न कईसीं, प्रॉपर हिननि जो जेको आहे थिनिंग न कईसीं, ॿूटा घटि न कयासीं, त हीअ असांजो ईअं सम्झो जेतिरी महिनत शुरूआति खां पाण कई आहे उन्हनि खे नुक़सानु ॾींदा। ॿूटनि जो तइदादु केतिरो हुअणु घुरिजे, ॾिसो हाणे असांजा ही वण जेके आहिनि, इहे तव्हांखे बार बार शुरू खां चऊं पिया त हीअ वण असां तव्हांखे कोन था ॾियूं, हीअ असां तव्हांखे ॾियूं था वण। माना KZ111 जी जेका शिकायत अचे पई, आबादगार चवनि पिया गुल छाणे थो ऐं मतिलबु जेको आहे हिन में, हालांकि KZ मां जन माण्हुनि कमायो आहे न, उहे अञा ताईं KZ जे मतिलबु पचर नथा छॾनि। ऐं असां बि जेकॾहिं प्योर ॿिज तव्हां लॻायो हूंदो, इन ॻाल्हि ते फोकस था कयूं त ॿिज क्वालिटी वठो, कहिड़ी बि जिन्स जो वठो, तव्हांखे इंशाअल्लाह ताला पैदावार ॾींदो। इदारा जेके ॿिज ठाहिनि था, या हिकिड़ो ॿिज मतिलबु मुसलसिल तव्हांखे सुठी पैदावार ॾिए पियो, हिकिड़े साल जेकॾहिं तव्हांजी मैनेजमेंट सही न हुई या मार्केट में तव्हांखे ॿिज सही न मिलियो, त असां ॿिज खे कसूरवार न ॾींदासीं। अॼु मां हिकिड़ी पोस्ट रखी त IB3 E107 IB2 इमदाद 2005 बहितरीनु लथियूं आहिनि, त आबादगार चवनि असां वटि कोन लथियूं आहिनि। ॾिसो तव्हां वटि कोन लथियूं आहिनि, इहो मतिलबु न आहे त असां पंहिंजी तव्हां सां कूड़ी का ॻाल्हि कंदासीं। असांजो मक़सदु हूंदो आहे त ॾिसो जन वैराइटीज़ जेके जिन्सूं आहिनि, उन्हनि जिन में पोटेंशनल आहे, उन्हनि खे सम्झण जी कोशिशि कंदासीं। इन्हनि ते असांजूं मुसलसल वीडियोज़ तव्हां ते रखियल आहिनि। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त हिननि जी प्रॉपर तरीक़े सां थिनिंग कंदासीं इंशाअल्लाह ताला। जेके बि ॾार वारियूं वैराइटीज़ आहिनि, उन्हनि जी तव्हांखे ख़ासियतूं जेकॾहिं ख़बर आहिनि त ठीकु आहे, अदरवाइज़ असांखां कमेंट्स में पुछा कजो त इन्हनि जी मतिलबु प्लांट टू प्लांट स्पेसिंग तव्हां पाण केतिरी रखूं। 111 KZ 111 KZ 323 324
IUP 222 CS 200 इन्हनि जी प्रॉपर तरीक़े सां ईअं 1 खां 1.5 फुट त घटि में घटि हुजे, न तव्हां जेको आहे 2 फुटनि ताईं फ़ासिलो रखी सघो था। जेतिरी प्लांट पॉपुलेशन सही हूंदी ओतिरो असांजो इनशाला ॿूटो ताक़तवर थींदो, ॿूटो ताक़तवर थींदो त इनशाला ताला उहो बहितरीनु माल झलींदो। हिन पोज़ीशन में शुरूआति में जेकॾहिं तव्हां फास्फोरस ॾींदो उन जो फ़ाइदो आहे, अदरवाइज़ जेकॾहिं तव्हां मिसाल हिन पोज़ीशन ते फास्फोरस था ॾियो त बि उन जो फ़ाइदो आहे। जेकॾहिं जीअं मिसाल ॾींहुं तव्हां अॻिते कंदा वेंदो त फास्फोरस जल्दी रिलीज़ कोन थींदो आहे, माना DAP भाण या पोटाश जल्दी रिलीज़ न थींदा आहिनि। ऐं वॾे तव्हांखे अजीब ॻाल्हि लॻंदी त इहे ॿई बि असांजा मतिलबु फर्टिलाइज़र जेके आहिनि इहे ॿई असांजा एलिमेंट, इहे ॿई असांजा भाण सम्झो त असांजी ॿनियुनि में आहिनि ई कोन। इहे लाज़मी तौरु ॾियणा पवंदा। जेकॾहिं तव्हां मिसाल दाणेदार था ॾियो त बि बहितरु आहे, भले तव्हां उनखे स्प्लिट कयो, माना भले तव्हां अधु बोरी ॾियो, वरी अधु बोरी ॾियो, वरी अधु बोरी ॾियो, जेतिरो ॾींदो तव्हांजो फ़ाइदो आहे, पर एक्सेस न हुजे। मिसाल असां तव्हांखे 4 बोरियुनि जो नथा चऊं, असां तव्हांखे चऊं था 2-2.5 बोरियूं तव्हां लाज़मी ॾियो जेकॾहिं गुंजाइश आहे त, ठीकु आहे। नाहे तव्हां ते डिपेंड थो करे, तव्हां भले न ॾियो, असां तव्हांखे कोन चवंदासीं, पर इहे तमामु ज़रूरी आहिनि, असेंशियल न्यूट्रिएंट्स आहिनि। माना फास्फोरस, पोटाश ऐं नाइट्रोजन इहे तमामु NPK तमामु असेंशियल न्यूट्रिएंट्स हूंदा आहिनि। पोटाश कास्टली आहे, फास्फोरस कास्टली आहे। इहे तव्हांखे माना जेतिरे मक़दार में तव्हां ॾींदो त तव्हांखे फ़ाइदो थींदो, न ॾींदो त नुक़सानु आहे। माना जेको आहे यूरिया हस्बे मतिलबु ज़रूरत, जेका ॿूटे जी ज़रूरत हूंदी, ॿूटे जी ज़रूरत जेकॾहिं आहे त ॾींदासीं, अदरवाइज़ एक्सेस ऑफ नाइट्रोजन कोन ॾींदासीं। मतिलबु असां जेको आहे नाइट्रोजन खे हरू भरू कोन ॾींदासीं, हरू भरू ॾींदासीं त बीमारियूं वधाईंदासीं। इन्हनि शयुनि जो ख़्यालु कजो। कोशिशि कजो ज़िंक ॾियो था, वणनि खे ॾेई सघो था, को मसइलो कोन्हे को। सल्फर लाज़मी ॾियो, फास्फोरस सां बि गॾु ॿियो, पोटाश सां बि गॾु ॾियो, ज़िंक सां बि गॾु ॾियो, बोरान सां बि गॾु ॾियो, ह्यूमिक एसिड में सल्फर वग़ैरह हूंदो आहे। इहे शयूं तव्हां ॾींदो, तव्हांखे फ़ाइदो आहे, नुक़सानु कोन्हे को। इन्हनि शयुनि जी सम्झण जी ज़रूरत आहे। असां त जेका तव्हां ते महिनत कयूं था, इन महिनत जो मतिलबु इहो आहे त तव्हां सम्झो, जेकॾहिं असां पंहिंजे मतिलबु ॿूटनि जो हींअर क़दुरु न कंदासीं, असां पंहिंजी फ़सुल जो क़दुरु न कंदासीं, जन क़दुरु कयो आहे, उन सरियह मां बि पैदावार कई आहे, जन क़दुरु कयो आहे उन्हनि जेको आहे वणनि मां बि पैदावार कई आहे, कणिक मां बि कई आहे, शुगर केन भाॼियुनि मां बि थी आहे। पर जेकॾहिं असां ईअं बेयारो मददगार पंहिंजे फ़सुलनि खे हींअर छॾींदासीं, मौसमियात जी तब्दीली जे करे असां फ़ाइदो नथा खणी सघूं। सम्झण जी कोशिशि कयो, असां खां सुवाल कयो, तव्हां पंहिंजा आइडियाज़ ॿुधायो त गॾिजी सॼी पंहिंजी सिंध खे, पंहिंजी ज़राअत खे अॻिते वधायूं। पहिरीं ॻाल्हि जेका आहे थिनिंग लाज़मी कंदासीं इनशा ताला। मां हाणे अॼु खां पंहिंजे हारियुनि खे चवां थो, आस्ते आस्ते हिननि जी थिनिंग, छो जो हीअ थिनिंग जीअं वण वॾा थींदा आहिनि तव्हां बेज़ार थी वेंदो। हाणे जेकॾहिं हिते 5-5 ॿूटा आहिनि, मिसाल हिकिड़ो 4 ॿूटा आहिनि, हिते 4-5 ॿूटा आहिनि, तव्हां ॾिसो। हाणे इन्हनि खे जेकॾहिं मिसाल असां थिनिंग न कईसीं, हीअ फुट सवा जा थी विया, तव्हांजी दिलि न चवंदी। हींअर खां इन्हनि जी महिनत शुरू कजो। तव्हां यकीन कयो, मीरपुर खां ऐं सागर डिस्ट्रिक्ट जा जेके मां आबादगार ॾिठा आहिनि, ॾाढा महिनती आहिनि। तव्हां बि महिनत कयो, सिंध जा सभु आबादगार महिनती आहिनि, ग़यूर आहिनि, पंहिंजे फ़सुलनि ते महिनत कंदा आहिनि। अलाह साईं तव्हांजी रोज़ी में बरकत विझंदो। तव्हां पोस्ट खे शेयर कजो ॿियनि आबादगारनि जे फ़ाइदे लाइ। असां खां सुवाल कंदो, असांखे ख़ुशी थींदी। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच।